सर अॼु जेको आहे बलदियाती इलेक्शन जो ॾींहुं आहे। सिंध जे कुझु इलाइक़नि में बलदियाती इलेक्शन थी रही आहे ऐं हिन वक़्तु तक़रीबन 4:30 थियनि था, अधु कलाक खनि बाक़ी आहे मुंहिंजे ख़्याल में पोलिंग जे वाइंड अप थियण में। तव्हां जेको प्रोसेस ॾिसी आया आहियो, छा था महसूसु कयो? काफ़ी सारियूं कंप्लेंट्स ऐं शिकायत आहिनि, झगड़ा थिया आहिनि मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन अॻ में त गर्मी एॾी आहे जो मां हर जाइ ते एतिरो लो परसेंटेज माण्हू जो ॾिसां थो, तमामु घटि माण्हू आया आहिनि वोट करणु। हिते जेको ॿुधां थो त माण्हुनि खे दॿायो वियो आहे, प्रेशराइज़ कयो आहे त माण्हू वोट ॾियणु न अचनि, ख़ासि करे मध्य जी शहर मंझि या मध्य जे पसगिरदारी में। अॼु जेको कारनामो कमारनि साहिबनि कयो आहे, कॾहिं अहिड़ो कारनामो कोन कयो आहे। ईअं जहिड़ो कराइनि या अची पाण चंबा हणनि माण्हुनि खे ऐं ॿी जहिड़ो ॾिसनि। मां पाण वियुसि, पाण वञी नजफ़ खे चयुमि त बाबा हे लिहाज़ कर, चई वॾो आहे चाचा, पर हाणे जीअं चयुमि जीअं चयो माण्हू न वणनि, माण्हुनि खे जहिड़ो न कराए वञे, हर कोई कास पंहिंजो वोट करे जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾे। चई ठीकु आहे चाचा, बसि मां निकितुमि, वरी पोइ जहिड़ो थियो। हाणे 3 असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि वोटर, जे माण्हुनि खे मारे कुटे वोट कराए वञो, कहिड़ो रवाजु आहे? वॾो चवंदा पीपल्स पार्टीअ में त इंसाफ़ आहे, अवाम जी पार्टी आहे, त अवाम खे मारे कुटे ते माना वोट था वठनि। सर तव्हां जेको आहे उन वक़्तु जिते झगड़ो थी रहियो आहे उन ग्राउंड ते अव्हां जी मौजूदगी बि हुई, त अव्हां छा माना अव्हां आयल विटनेस आहियो, छा ते झगड़ो थियो? मां वियुसि, जीअं मूंखे चयूं त जीअं नजफ़ ख़ान पहुतो अंदरि त हुनखे चंबा कंहिंखे हयईं, हुन चंबनि ते झगड़ो थियो। मां वियुमि त तंहिं महिल झगड़ो बंदि हुयो, नजफ़ वेठो शामियाने, मां वरी लड़ी वियोमांसि शामियाने, बाबा हे तोखे ठहे कोन थो, तूं पाण बि झगड़ो थिए मुनासिबु न आहे। जी बसि जॾहिं झगड़ो थी रहियो आहे त उते कुझु गाॾियूं मौजूदु आहिनि, मुंहिंजे ख़्याल में अव्हां जी बि मौजूदगी जॾहिं जी जी झगड़ो थी बीठो त असां पहुतासीं। वरी जॾहिं असां गाॾीअ में नजफ़ मोकिलाए, मां हलियुसि चढ़ियुसि त वरी पोयूं झगड़ो थियो। वरी लही मां वियो, मां छॾाइण लाइ त पोइ झगड़ो न कयो, छो त ईअं कयो? नजफ़ खे चयो, हुनखे चयो, वरी झगड़ो छॾायोसीं। अव्हां जेतोणीकि MNA बि आहियो ऐं जंहिं धुर सां झगड़ो थियो आहे उहा अव्हां जी धुर बि आहे या ऐं पीपल्स पार्टी ऐं GDA जा, त अव्हां ज़रूरु कुझु जांच जूच लधी हूंदी न उन्हनि खां के 3 माण्हुनि खे ज़ख़्मी थिया आहिनि, हिकिड़ो तमामु सीरियस आहे, उहो लाड़काणे खणी विया आहिनि, 2 अस्पताल में पियो आहे। इहे धक असांजे माण्हुनि खे लॻा आहिनि। तव्हां जांच लधी हूंदी न, छा ते झगड़ो थियो आहे? इलेक्शन वोटनि ते थियो, जो इलेक्शन में अंदरि पोलिंग में वेठो हुयो अज़हर ख़ान जो पुटु, उहो फ़ोन ते ॻाल्हाए बि पियो, गारी बि माण्हुनि खे ॾिए पियो। उन ते माण्हुनि चयो त बाबा ॿाहिरि निकिरो, ऑफिसर बि न निकितो। पोइ नजफ़ ख़ान आयो, नजफ़ ख़ान वरी का ॻाल्हि ॿुधाई, इहा थी। वरी उन खां पोइ मुंहिंजे हूंदे जहिड़ो टरियल हुयो। मां वरी नजफ़ ख़ान ॾे पाण लड़ी वियुसि, बजाए त मुंहिंजो नंढो हुयो, 4 ॾींहं मां सां गॾु रहियो हुयो, अची वियो, वरी मां वियोमांसि त बाबा हे छा आहे, ठहे नथो। वरी उतां थी मोटी आयुसि, मोटी मां गाॾीअ में चयो, गाॾी मुंहिंजी हली त वरी झगड़ो थियो। वरी मां लही वियोमांसि, बाबा हे छा आहे, हाणे हाणे हिन माण्हू कुटे नास कयो त उन माण्हू किरियो पियो, उथी न पियो सघे। उतारे करे गाॾी में विझराए अस्पताल मोकिलियोसीं, मां हेॾे आयुसि। जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे, अव्हां जेके विज़िट्स कंदा अचो था पोलिंग स्टेशन्स, त उन हवाले सां अव्हांजो छा ख़्यालु आहे? हिन रिज़ल्ट्स खे तव्हां क़बूलु कंदव? अचनि त ख़बर पए न। हाणे जीअं राहुजन में फायरिंग कई आहे, अज़हर जे पुट चवनि था उतां फ़ोन कयूं त फायरिंग करे एजेंट उथारे छॾिया अथई असांजे माण्हुनि जा। शायदि इहो प्रोग्राम अथनि त पोइ टाइम ते माण्हुनि खे एजेंट उथारींदा ऐं पोलिंगियूं ईअं ज़ोरे कब्ज़ो कंदा। इहो असां पुलिस खे इतलाह ॾिनो आहे त ॾिसनि। हिन वक़्त ताईं छोकी हाणे पोलिंग वाइंड अप थियण में बाक़ी अधु कलाकु यानी कि 25 मिंट बचा आहिनि, त बाक़ी सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं अची चुकी हूंदी न? ॿाहिरि का ख़बर न पई आहे त ॿाहिरि छा थियो आहे, कीअं त को पतो कोन्हे। हिन वक़्तु जेके बलदियाती इलेक्शन में अव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके कैंडिडेट्स उथारिया आहिनि, उहे तमामु थोरे तइदाद में उथारिया आहिनि, उनजी छा वजह आहे? असां हर जाइ ते उथारिया आहिनि, किथे न उथारिया अथसीं ॿुधायो? सपोज़ कयो गड़ियासीन टाउन आहे, ॾखणनि मां अव्हां जेको चेयरमैन हुयो ज़िला काउंसिल जो मेंबर, हुनखे तव्हां विथड्रा करायो। UC बाम्बेड़ में पुछो न, गड़ियासीन में असां अॻे बि न बीहारींदा हुआसीं। बाम्बेड़ में असां आगा साहिब जो लिहाज़ कयोसीं, हुन घर जी यूनियन असां मुनासिबु न सम्झोसीं त बीहारणु, असां न बीहारियासीं। ॾखणनि में ताज़ो कल्ह जेको आहे तव्हां ज़िला काउंसिल जे मेंबर खे ॾखण साहिब चढ़ी आया त असां ते महिरबानी कयो, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर विहारे ॾियो, त असां पैनल खटूं, असां उन्हनि जे करे विहारियोसीं। ॾखण पुॼांदी ज़िमीदार आहिनि, चङा माण्हू इज़त वारा आहिनि, माड़े लंघे अचनि, मां पंहिंजे दोस्त खे विहारियो। अगरि अव्हां नाराज़ न थियो त असां पुछण जी इहा ज़रूरत कंदासीं त अॻ में तव्हां एॾो महिरबान न हूंदा, उहो हर जॻह ते नंढी वॾी हिन ते स्टेशन ते माण्हू बीहारींदा, अॼुकल्ह कीअं महिरबान थी? असां अॻे बि रखण साहिबनि खे सीटूं ॾिनियूंसीं, शाहनवाज़ खे, शाहनवाज़ जे मुंशीअ खे, ॿिन्ही खे मेंबर ईसानी साहिबु हुयो, ॿिन्ही खे नाज़िम करायोसीं। असां अॻे बीहारिया त महिरबानी कंदा आहियूं दोस्तनि ते।
ॿुधण में इहे पियो अचे त जेका ईंदड़ सेटअप आहे जनरल इलेक्शन जो, अवां जी जेका हिकिड़ी थधी फूक आहे तालके गढ़िया सीन ते ख़ासि करे नज़र पई अचे त उन जी रीज़न्स इहा आहे त अवां कुझु पीपल्स पार्टी सां बैकडोर कुझु मुज़ाकरात हलनि पिया? न मुंहिंजो को बैकडोर मुलाक़ात कोन्हे, मुंहिंजा फ्रंट डोर मुलाक़ात थिया आहिनि, मां ज़रदारी साहिब सां मिलियो आहिनि इलेक्शन अॻु में, ऐं हुन मूंखे चयो त का ॻाल्हि चई हुनखे, मुंहिंजे लाइ उहा ॾुखी ॻाल्हि हुई, मां हुनखां माज़रत कई। त उन ते वरी जेको डेडलॉक हिन वक़्तु में अञा थियो आहे अवां जो ज़रदारी साहिब सां मुलाक़ात जे दौरान, उन में के बहाली जा इम्कान? न का ॻाल्हि ज़रदारी साहिब मूंखे पार्टी जी कोन कई, ज़रदारी मूंखे को कमु चयो, मां हुनखां माफ़ी वरिती ऐं वरी का ॻाल्हि ॿोल न थी आहे। त ईंदड़ वक़्त में कुझु अहिड़े क़िस्म जा आसार नज़र अचनि था त अवां जो को पीपल्स पार्टी सां कोई इलाक़ थियण जे हवाले सां को? मूंखे नज़र नथो अचे। हाणे ॾिसो न, लोकल बॉडी जी इलेक्शन छा थी बीहे, 3-4 टोड़ा इलेक्शन विढ़ूं था, असां था विढ़ूं, जदोई साहिब था विढ़नि, पीपल्स पार्टी थी विढ़े, तैमूर ख़ान थो विढ़े, मौलाना साहिब था विढ़नि। हाणे ॾिसूं त केरु कंहिंजा केतिरा माण्हू चूंडिजी अचनि था, कंहिंखे केतिरी अवामी सपोर्ट मिले थी, कहिड़ा अलायंस पाण में ठहनि था, उन जो असरु पवंदो असेंबली जे इलेक्शन ते बि। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती घड़ियूं असांखे इनायत कयूं। वरी इंशाअल्लाह ताला इलेक्शन पूरी थिए त वरी इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात। इलेक्शन झेड़े जी ॻाल्हि रांदि कोन्हे, हेतिरी उमिरि असांजी गुज़री आहे, छोकिरा नवां आहिनि, इलेक्शन में झेड़ा न थींदा आहिनि। जंहिंखे माण्हू वोट ॾियनि ख़ुशीअ सां बिस्मिल्लाह, वरी ॿी इलेक्शन थी, वरी उन में असां पाण खे इम्प्रूव कयूं, महिनत करे वठूं, भई कमीशनूं वठी असां इलेक्शनूं न खटूं, महिनत करे झेड़ा कराए इलेक्शनूं न खटूं। वॾी महिरबानी।